एक भी अहम ख़बर आवां खे ॾींदा हलूं। कोटलालू लॻ अली नवाज़ वाह खे वाटर कोर्स 50 वटां 20 फुट गारो पइजी वियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त घारे जो पाणी घरनि ॾांहुं वधणु लॻो आहे। इतला बावजूद आपाशी हमिलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त हिते घारो बंदि करण में रुधल आहिनि। अव्हां सां ख़बर शेयर पिया कयूं। कोटलालू मां अली नवाज़ वाह खे वाटर कोर्स 50 वटां 20 फुट जो घारो पइजी वियो आहे। घारे जो पाणी घरनि ॾांहुं वधणु लॻो आहे, जॾहिं त इतला बावजूद आपाशी हमिलो न पहुतो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त हिते घारो बंदि करण में रुधल आहिनि। ख़बर शेयर पिया कयूं। कोटलालू मां अली नवाज़ वाह खे वाटर कोर्स 50 वटां 20 फुट जो घारो पइजी वियो आहे। घारे जो पाणी घरनि ॾांहुं वधणु लॻो आहे। इतला बावजूद आपाशी हमिलो न पहुतो आहे, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त हिते घारो बंदि करण में रुधल आहिनि। तफ़सील वठंदासीं कोटलालू मां ज़ुबैर मरी खां। ज़ुबैर आगाह कजो। जी, कोटलालू लॻ अली नवाज़ वाह खे वाटर कोर्स 50 वटां 20 फुट घारो लॻण जे नतीजे में समय फिरे ऐं कणिक जे फसल लाइ तयारु थियल ज़मीन पाणी हेठि अची वई आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि, जॾहिं त केतिरा ई कलाक गुज़री वञण बैदि इक़रार ॾिनो आहे या ॻोठाणे जो चवणु आहे त उन बावजूद अहिड़ी किस्म अमलो जेको आहे न पतो आहे, जंहिं करे वधीक नुक़सान जो कोई ख़तरो आहे। जी ठीकु आहे ज़ुबैर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।